लाड़काणो ॾोहारनि जे निशाने ते आहे। अॻे चवंदा हुआ त हुजई नाणो त घुम लाड़काणो ऐं हाणे चवनि था हुजई नाणो त छॾ लाड़काणो। लाड़काणे शहर जा वापारी बि गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। वापारी संजय कुमार जे बेरहमाने क़त्ल ख़िलाफ़ वापारी सरापा एहतजाज बणिजी विया। कारोबार बंदि करे लाड़काणो प्रेस क्लब पहुची सख़्त एहतजाज कयो आहे। नवडेरो में मर्डर थियो वापारी जो, लाड़काणे में मर्डर थियो वापारी जो। रोज़ फुरियूं ढाड़ा चोरियूं आम लगी पयूं। तव्हांखे ख़बर आहे त मुसलसल लाड़काणो बाहि में ॿरी रहियो आहे, जंहिंजे लाइ ही जेके असां वापारियुनि सां नाइंसाफ़ी आहे ऐं असां सां जेको ज़ुल्म आहे उके खां गुझो कोन्हे, जंहिंजी हालत इहा आहे जो अॼु वापारीअ सां रोडनि ते अची वेठा आहियूं। असां पंहिंजी मार्केट खां घर ताईं अधु क़ुर शरीफ़ पढ़ी पोइ घर था पहुचूं, वरी सुबुह जो साॻी हालत आहे, वरी राति जो साॻी हालत आहे। दीवान बिरादरी दोस्तनि खे टारगेट करे निकियो आहे। असांजो वॾे में वॾो मुतालबो आहे त संजय कुमार जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेको ही मुज़ाहिरो आहे वापारियुनि जे तरफ़ां आहे ऐं ही संजय कुमार ऐं रौनक कुमार इन्हनि ॿिन्ही खे कातिलनि दहशतगर्दनि गुंडनि गोलियूं हणी हिकिड़े खे ज़ख़्मी कयो आहे, मारे विया आहिनि उनखे बि, ऐं ॿिए संजय कुमार वीचारो जेको कल्ह कराची में एक्सपायर करे वियो। कैमरामैन मुश्ताक अहमद खोड़ो सां गॾु मुनवर हिंद, धरती न्यूज़, लाड़काणो।